सुभान साईं फरमाइन पो उन्हें नहर जो किनारो वठी मां हलियुस त उहा जन्नत जे अंदर वरे वांगुर वहे पई। अभी फरमायो फनज़रतु फिल जन्नत फइज़ा तैरुहा बुख्ते जन्नत जा पखी ॾिठा जेके उन नहर जे किनारे उॾामन पिया से उठन जे वॾा हुया। सुभान अल्लाह। वैज़र रुमानत मिन रुमानिहा जिल्दिल बईरिल मुकव्वर ऐं नहर जे किनारे ते जेके वण बीठल हुया हे मुशाहिद हुआ जेको हुजूर ॾिसी आया ऐं बयान कया पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आया। साईं फरमाइनि था वण बीठा ॾाढ़ूअ जा उहे ॾाढ़ूं बि एॾा वॾा हुया जीअं न हाथी वॾो हूंदो आहे। हिकिड़ो ॾाढ़ूं जन्नत जो अचे हे सभु जलसे वारा खाइनि पर सॼी घोटकी वारा खाइनि सॼी सिंध वारा खाइनि त कोई ॾाढ़ूं न खुटे। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था इज़ा अनत जारियतन फकुल्तु या जारियत लिमन अंते फरमाइनि थी हिकिड़ी औरत वञे पई पुछा कयो मां त औरत के रही कंहिंजी घरवारी आई क़ालत लिज़ैद इब्न हारिसा ओ महबूब तुंहिंजो जेको गुलाम आहे ज़ैद बिन हारिसा जंहिंखे तो पुटेलो करे पालियो आहे मां उनजी कुआर आहियां। सुभान अल्लाह। वो मदीने वारे साईं हजरत ज़ैद के मुबारक ॾिनी ज़ैद तुंहिंजी जन्नत जी कुआर मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो। साईं फरमाईंदा वैदा फिल जन्नत माला ऐनुन रअत वला उज़नुन समिअत वला ख़तर अला क़ल्ब बशर। जन्नत में मूं अहिड़ियूं नेमतूं ॾिठियूं जेके न कंहिंजे कननि ॿुधियूं न अखियुनि ॾिठियूं न दिलि में कंहिंजे अहिड़ो ख़्याल आयो हूंदो। ये नेमतूं महबूब जे गुलामनि जे लाइ रब ठाहे रखियूं न कननि ॿुधियूं हिकिड़ी शइ माण्हू ॾिसंदो आहे ॿी शइ ॿुधंदो आहे। साईं फरमाइनि था न तव्हांजे अखियुनि ॾिठियूं न तव्हांजे कननि ॿुधियूं न वरी तव्हांजे दिलि में अहिड़ो ख़्याल आयो हूंदो अहिड़ियूं नेमतूं रब ठाहे तयार कया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। को उहे नेमतूं खपनि या न खपनि कंहिंखे खपनि उहे जन्नत जूं नेमतूं खपनि पोइ यारो भाइरो अॼु वक़्तु अथव उन्हनि खे हासिल करण जो अॼु वक़्तु। उहे नेमतूं ॾिसो न बाज़ार में वेंदो का बि शइ तव्हांखे पैसनि खां सवाइ न मिलंदी। ईअं बाज़ार में दुकान भरिया पिया आहिनि पर तव्हांखे ओतिरी शइ मिलंदी जेतिरी तव्हां वटि रोकड़ हूंदी। ठीक है पैसा न हुजन सॼो ॾींहुं घोटकी घुमी अचे जीअं मक्खियूं मारे मोटंदो पर टको न मिलंदो ज़रो न मिलंदो। हाँ दुकानदार हिकिड़ो एतिरी नारगी बि मुफ़्त में कोन्हे बाबा पैसा खणी आ मुफ़्त जी शइ त कोन्हे अब आहे पर मिठा वधा जन्नत जूं जेके नेमतूं जेके हबीब हे ॿुधाइनि था ॾिसी आया आहिनि न इहे डोकरनि ते न मिलंदियूं इहे मिलंदियूं अमलनि सालिहनि। जेतिरा अमल कंदो ओतिरियूं नेमतूं मिलंदो जेतिरियूं नमाज़ूं पढ़ंदो रोज़ा रखंदो ज़िक्र कंदो क़ुरान पढ़ंदो दुरूद पढ़ंदो सलात पढ़ंदो मस्जिद जा पंधड़ा कंदो जेतिरो मीलाद मल्हाईंदो जेतिरो महबूब जी सिफ़त सना ॿुधंदो ठरंदो ओतिरियूं जन्नत जूं नेमतूं मिलंदियूं। इहा रोकड़ा इहे पैसा आहिनि जेके जन्नत जी नेमत ख़रीद थोरो पोइते थी। हाँ वो मिठा वो इहे नेमतूं जेकॾहिं तव्हां बि चाहियो था मिलनि त पोइ पहिरीं अॼु वक़्तु अथव अमल सालिह करण अॼु वक़्तु अथव नेकी जे रस्ते ते हलण अॼु वक़्तु अथव मदीने वारे मीर खे राज़ी करण। ये जेके अमल कंदो न ये तव्हांजा अल्लाह जी बैंक में जमा थींदा वेंदा पोइ जेॾीमहिल क़यामत जे ॾियारे में उथंदो न पोइ रब फरमाईंदो खोलियोसि मुंहिंजी बैंक में हिन जो केतिरा पैसा आहिनि
केतिरा अमल खणी आयो आहे जंहिंजो जेतिरा अमल हूंदा उनखे ओतिरियूं नेमतूं जन्नत जूं मिलंदियूं पोइ करे वठिजे की करणो अथई वरी वापसि न वरणो अथई अदाड़े करे वठिजे की करणो अथई वरी वापसि न वरणो अथई हिसाब किताब थियणो अथई ओ हिसाब किताब थियणो अथई सारे सब साफ ॾियणो आहे छॾे न तार दुनिया खे क़बर ॾे नेठि हलणो आहे उते नई धूड़ में विछंदई सामीअ में बि नेठि सुम्हणो आहे मौत आहे न मथो या तव्हां कोन मरंदो मौत आहे न मथे अबो बि त हलियो वियो न जीजल अम्मा बि त जुदाई करे वई मिट मारवड़ा बि त हलिया विया दोस्त यार बि त हलिया विया मिठा तोखे कोन्हे हलणो मूंखे सोचे जवाब ॾे तोखे कोन्हे मरणो अल्लाह जे अॻियां कोन पेश थींदे मदीने वारो साईं क़बर में कोन ईंदो कोन पोइ मूंखे इहो त ॿुधाए त तूं हेड़ा गुनाह करे मुंहिंजे सोने जे अॻियां कंध कहिड़ो खणंदे जवाब कहिड़ो ॾींदे साईं फरमाइनि था वनज़र जन्नत बि ॾिठमि वरी अल्लाह ताला मूंखे जहन्नम बि ॾेखारियो जेॾीमहिल नज़र तो इलन्नार जेॾीमहिल जहन्नम ॾे ॾिठमि फैज़ा अज़ाबुल्लाह शदीद अल्लाह जा अज़ाब ॾाढा सख़्त हुया ला तक़ूम लहुल हिजारत वल हदीद एड़ो पत्थर सख्त नाहे एड़ो लोह सख्त नाहे जेड़ो जहन्नम जो अज़ाब सख्त आ साईं फरमाइनि था एड़ो तो अज़ाब आ जो एड़ी त बाह सख्त आ जो जेकॾहिं कंहिंखे बाह में उछलाईंदा त अख चिंबड़ में 70,000 बदन जूं खलूं सड़ी वेंदसि हिकिड़ी खल सड़ी वेंदी वरी ॿी सड़ंदी वरी टी ईंदी ईअं पियो सड़ंदो पर साह न निकिरंदो दुनिया में दुख अचे तकलीफ़ अचे बीमारी या एक्सीडेंट से हादसो थिए दर्द त थींदो पर माण्हू मरी वियो जान छुटा मौत आयो जान छुटा पर ओ मिठा ओ अदा जहन्नम में अज़ाब पियो थींदो पर मौत नहीं मरंदो न जेॾीमहिल बाहि में मच में सड़े बीठो खुदा पनाह में रखे अल्लाह शल बचाए जहन्नम जी बाहि का रब शल बचाए विच बाहि में सड़ंदो पियो रड़कंदो दा आहे को जो फरियाद ॿुधण आहे को दाह ॿुधण वारो आहे को मुंहिंजी मदद करण वारो चवंदसि छा तोखे मदीने वारे मीर जा हुकुम दुनिया में कोन मिलिया महबूब जे पैगाम कोन मिलिया चवंदो हा मिलिया सेखारण वारा आया कोन चवंदो हा आया भला तोखे क़ुरान ॿुधाइण वारा आया कोन चवंदो हा आया जे ॿुधो करे छॾियो अमल न कयो मजलिस में ॻाल्हियूं ॿुधमि पर ॿुधी अणॿुधो करे सम्झुमि पियो त इहे ॻाल्हियूं मुलनि हुकुम थींदो हाणे चख अज़ाब जो मज़ो तो अल्लाह जे क़ुरान खे मामूली शइ सम्झी न नबी जे फरमान ते तो ईअं ई अजाई ॻाल्हि सम्झी न हाणे चख अज़ाब जो मज़ो वदा ओ मिठा ईअं सड़ंदे जलंदे भाई जी तपश में अचे उञ लॻंदे रड़ करे चवंदो पाणी
हुकुम थींदो इनके हमीम व गस्सा का प्यारियोस हमीम व गस्सा का चाहे जने जहन्नम के अजाब थींदो न उनन जे बदन मां गंद निकरंदो टुशो निकरंदो बदबूदार गलीज पानी फट मां गंद निकरंदो फट खराब थी वने मां गंद निकरंदो पो उनके ट्रक आईंदा बाहर वो ट्रक अंदर गंद उन जो प्यालो भरे ॾींदो पी जेरी मल वो प्यालो ही ॾिसंदो ॾिसे नफ़रत वठंदी बाह जो साड़ो वो ही चप ते रखंदो त मथियो चप सुजी मथे का मथे हेठो चप सुजी वनी पेरन सा लड़कंदो ऐं जेरी मल ढुक पानी जो अंदर मोकलींदो त जिगर जेरा टुकड़ा टुकड़ा थी उल्टन में बाहर निकरी पवंदा रड़ करे चदो हाय अल्लाह सड़ी हाय अल्लाह जली विसी केड़ो पानी हो मुके जलाए छॾई मुझे जिगर पुरजा पुरजा थी वियो पर मरंदो न साह न निकरंदो वठी रड़ियूं कंदो वठी दाहूं कंदो वरी चंदो मानी 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 भुख लगी आ पेट जली वियो भुख में हुकुम थींदो वञो थूहर कंडन वारो आणे ॾियोस कंडन थूहर कड़ो ज़हर खां वधीक कड़ो वरी उन में कंडा हूंदा जेॾी महिल हीअं उहो थूहर वात में विझंदो उहे कंडा निड़ीअ में फासी पवंदसि हाणे न अंदरी ॿाहिरि निकिरंदी न ॿाहिरी अंदर निड़ी बंद थी वेंदी रड़ करे न सघंदो दाह करे न सघंदो आखिर मां नीर वहाई गूंगा ॻोढ़ा ॻाड़ींदो चवंदो वाका कया रड़ूं कया पर निड़ी बंद वो मिठाई मजाक न समझजा अल्लाह जो कुरान नबी जी हदीस मजाक न समझजा वो मिठा मां तुझो सजण आया तुझो खैर ख्वाह आया ही गाल मामूली न समझजा रब जो दर न छॾजाए मदीने वारे साईं जी बेफरमानी न कजाए न त ॾाढो ॾुखियो थींदे पो मुंहिंजूं ॻाल्हियूं यादि पवंदई त साईं सजण हुयो ओ मिठा हे तुझे खैर ख्वाही जी सलाह थई हे तुझे सजण पाई जी बात तो तोखे सेखारिया चो सल्लल्लाहु अलैहि कया सल्लल्लाहु अलैहि कया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि कया सल्लल्लाहु अलैहि कया या रसूल अल्लाह मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि कया ओ वक्त नहीं थोड़े वेले मुसाफिर कर का कार कटण जी ओ वक्त नहीं थोड़े वेले मुसाफिर दा कर का कार कटण जी चो सल्लल्लाहु अलैहि कया रसूल अल्लाह सभी मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि कया
इन अहसनतुम ले अनफुसिकुम। रब तो फरमाए जो चंगा थींदो त पंहिंजे सिर जे लाइ चङाई अथव, पर जे बुरा थींदो त इहा ॿिए खे कस नथा लायो, पंहिंजे सिर जा दुश्मन आहियो। वदा ओ मिठा जे तू नमाज पढ़ंदे तो तुझो पंजो फायदो आहे न, रोज़ो रखंदे तुझो फायदो आहे, जिक्र कंदे कुरान पढ़ंदे तिलावत कंदे तुझो फायदो आहे। पर जे गुनाह के रस्ते ते हलंदे, चोरियूं कंदे ज़ोरियूं कंदे धाड़ा हणंदे फुरूं कंदे रस्तन से रात जो भी मिस्कीनन के फुरी तो, अरे खुदा दे नंबर खां नथो डिजी, अल्लाह दे कहर खां नथो डिजी, गरीबन के तो फुरी मिस्कीनन के तो लुटी। ओदा ओ गरीब बेचारे ते मोड़ा चारे हले भी दो, पर वाहिदुल कहार केड़ो जवाब दी। मारन का ॾाढो आई, पुलिस का ॾाढो आई, पर वाहिदुल कहार का ॾाढो नहीं। अज जे तो क्लासन कोफा, अज तो वट बंदूक बनालिया, तो ने हथियार जे जोर ते गरीबन के फुरी थो, मिस्कीनन जा घर लुटी थो। खाट रही गरीब के घर में पेती खयई न्याणी जो दाज, उन बेचारे सारी जिंदगी कमायो पत्थर जो पोरड़ियो करे, पर न्याणी जे दाज जे लाए लटा कपड़न जा वरतई, को सेवर लोठाई ऐं रात जो चोरी करे खणी वे। उन गरीब जी आह किथे वञी पहुती, उन मिस्कीन न्याणी सां केॾो ज़ुल्म करे मोटे। मिठा तोखे केर चवण वारो कोन्हे, तोखां केर पुछण वारो कोन्हे, चई थो त तोखे केर केर चवंदो, पर न उठ न थी अवेसले तुंहिंजे चूहे में थाणे। हुकूमत जा थाणा शहरन में हूंदा, पिकेटूं हूंदियूं, पर अल्लाह जो हर माण्हू जे कुल्हनि ते थाणो आहे, हर माण्हू जे कुल्हनि ते रब जा मलाइक वेठा आहिनि, रब जी पुलिस तोसां गॾु वेठी आहे। उठ न थी अवेसले तुंहिंजे चूहे में थाणे, जत घुमई पियो जूए में जंहिंजो घुमे पियो घारो, हणी ताड़ तकड़ो कंदई सरवाण साणे, हित ते चरी लुल्लुर ऐं ॾाणो, पर हुते वेड़ बि ॾींदई विसरी। हिते बेहयाई थो करी, हिते ज़िनाऊं थो करी, हिते नशा थो करी, हिते ज़ुल्म थो करी। ओ मिठा पर कल्ह तॾहिं पवंदई जॾहिं ॾाढी सरकार जा हथ तुंहिंजे ॻिचीअ में पवंदे, बेनियाज़ रब जी कोर्ट में हाज़िर थींदे। ओ अदा पोइ कम कोन ईंदई, अम्मा कम कोन ईंदई, मिठ माइट कम कोन ईंदई, यार दोस्त कम न ईंदई। यफ़िरुल मरअु मिन अख़ीहि, भाउ खां भॼी बेज़ार थी वेंदो, पीउ पुट खां धार थी वेंदो, यार यारनि खां धार थी वेंदा। हा कन खोले ॿुधो, हिकिड़ी संगत हूंदी मुर्शिद कामिल जी, जेका आख़िरत में कम ईंदी। मुर्शिद कामिल रहबर कामिल हुजे त क़यामत जे ॾियारे मुर्शिद कामिल शफ़ाअत कंदो। मैं पीर कामिल पगदार हस्ते, मैं पीर कामिल पगदार हस्ते, दिल लुटोश दिलदार हस्ते, मैं पीर कामिल। ओ परवाना खे दिलगीर नबी बिया किरदान में
मुर्शिद कामिल में कुर्बान गए कुर्बदार मैं पीर कामिल। ओ परवाह ना खाइए दिलगीर ना भी, ओ गमड़ा तना खे दुखा तना भी, बिया गिरदामन मुर्शिद कामिल में, बिया गिरदामन मुर्शिद कामिल में कुर्बा खन गए कुर्बदार में पीर कामिल। अल अखिला यौम बादुन बादल अदून इल्लल मुत्तकीन। जरा क़यामत जो ॾियारे थींदो रब जो क़ुरान त दोस्त दोस्तन खां बेज़ार थी वेंदा, माइट माइटन खां बेज़ार थी वेंदा, यार हिक ॿिए जा दुश्मन थी वेंदा। इल्लल मुत्तकीन मगर परहेज़गार मुत्तकी अल्लाह वारनि जी संगत क़यामत में भी क़ाइम हूंदी। अल्लाह वारनि जी संगत खुदा वारनि जी संगत क़यामत जे ॾियारे में भी क़ाइम हूंदी। पोइ उन संगत में वञे या न वञे, उन मजलिस उन रिहाड़ में वञे या न वञे, जिते अल्लाह मिले जिते अल्लाह जो हबीब मिले उन संगत में वञे या न वञे। चो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। तफसीर कुर्तबी जिल्द नंबर 20 सुफ़ो नंबर 217। मुझा दोस्तों अन्न अला अरकानिल अरबा खुलफाइल अरबा के हौज़े कौसर जे चैनी कुंडुन ते 4 खलीफा नबी जा बीठल हूंदा। वरी बि चओ सुभान अल्लाह। हिकड़े कौसर जे किनारे ते अबू बकर सिद्दीक बीठल हूंदो, ॿिए किनारे ते हज़रत उमर बीठल हूंदो, टे ते उस्मान गनी बीठल हूंदो, चौथे ते मुंहिंजो मुर्शिद मौला अली बीठल हूंदो। सुभान अल्लाह। व अन्न मन अतक़द वाहिदन मिनहुम लम यस्किल आखर। जे इन्हनि चैन मुंहिंजा हिकिड़े सां बि बुग़्ज़ रखियो त ॿियो ख़लीफ़ो उन खे कौसर जे वेझो अचण न ॾींदो। जंहिंखे अबू बकर सां बुग़्ज़ हूंदो त अली वेझो अचण न ॾींदुसि, जंहिंखे अलीअ सां बुग़्ज़ हूंदो त उमर वेझो अचण न ॾींदुसि, जंहिंखे उस्मान सां बुग़्ज़ हूंदो त अली वेझो अचण न ॾींदुसि। हिकड़े खलीफे सां बि बुग़्ज़ रखई त उनखे कौसर जो प्यालो न नसीब थी सघंदो। कौसर उन खे मिलंदो जंहिंजी चैनी यारनि सां मुहबत हूंदी। ओ मिठा पुत मां कहिड़ा आहिनि जंहिंजी चैनी सां मुहबत आहे? शाबाश। महबूब जे चैनी यारनि सां मुहबत आहे, चैनी सां मुहबत आहे। तव्हांखे मुबारक आहे, इंशाअल्लाह का रुकावट कोन थींदव। पर हिकिड़ो बदनसीब ॿियो माण्हू अथव जंहिंखे कौसर जो प्यालो न नसीब थी सघंदो। कौसर न नसीब थींदो। ॿुधायांव
पर ॿुधाईंदुसि शर्त ते त उहा ॻाल्हि मञंदव जेकॾहिं तव्हां में उहा ख़ता आहे त उहा तस्लीम कंदव ऐं उन ते इज़ालो कंदव जेको न मुछूं नथो वठाए उन खे कौसर जो प्यालो न नसीब साईं फरमाइनि मल्लम याखुज़ मिन शारिबिही फलैस मिन्नी जेको मुछूं नथो कटाए इहो मुंहिंजो न आहे मुंहिंजो उम्मती न आहे मुंहिंजो ग़ुलाम न आहे ऐं उन खे हौज़े कौसर न नसीब थी सघंदी पोइ जे चाहियो था त महबूब जो कौसर मिले न त पोइ मुछुनि खे कटायो हिन 4 आङिरियूं नक जे हेठों ही हिसो कटियो समझो ऐं बाक़ी सुहारी मुबारक सुहारी शरीफ दाढ़ी मुबारक हुजे मुछूं कटायो दाढ़ी रखायो त क़यामत जे ॾियारे मदीने वारो लजपाल नबी पंहिंजे पाक हथनि सां तव्हांखे कौसर पियारींदो खपे कंहिंखे खपे हथ मथे खणे कौसर जो प्यालो खपे त पोइ अॼु अहद कर इंशाअल्लाह जिनके मुछूं आहिनि से घर वञी कैंचड़ी खणी पंहिंजे हथनि सां पाण वठो बाबा इन में का पहलवानी कोने बहादुरी कोने जदो से मुछूं मर्दानगी आहे बहादुरी आहे वो बिले खे वॾी मुछूं वो केड़ो बहादुर आहे जेको पंहिंजो पारे ढकण लाइ खीर विञाईंदो आहे बिलो केड़ो बहादुर वदा बहादुरी आहे जो नफ्स खे दसियो नफ्स चए तो रखो न मुछूं नफ्स खे दसियो ऐं महबूब जे सुन्नत ते अमल कयो वॾी बहादुरी इहा वॾो पहलवान उहो आहे जेको महबूब जे सुन्नत ऐं शरीयत जे मथां अमल कंदो आहे जे नमाज़ पढ़ी न अॼु वाइदो कर नमाज़ पढ़ंदुसि ये रोज़ो ना है तो रोज़ो रखंदुसि दाढ़ी ना है चो दाढ़ी रखंदुसि नफ्स चवंदो हेठों हिकिड़ो नफ्स ॿिया वरी पुराणा यार हितों मोटंदे न तुंहिंजे दिलि में अॼु ख़्यालु थियो अॼु पको पको कयो अथई मां सम्झां थो तुंहिंजी दिलि खे ॾिसां थो वेठो छो त मोमिन आहीं ऐं मोमिन जॾहिं क़ुरान ॿुधंदो आहे न इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना मोमिन जॾहिं क़ुरान ॿुधंदा आहिनि त ईमान में ईअं इज़ाफ़ो थी वेंदो जीअं कणक खे यूरिया DAP ॾिजे ईमान में इज़ाफ़ो ईंदो हाणे तो दिलि में सोचियो आहे मां ॾिसां थो वेठो त तूं सोचियो आहे त नमाज़ पढ़ंदुसि दाढ़ी बि रखंदुसि पर हाणे 3 दुश्मन रस्ते में अथई 3 दुश्मन अॻे ॿुधाए थो छॾियां 3 दुश्मन हिकिड़ो शैतान ॿियो नफ्स ॿियो बुरो यार ये 3 तुंहिंजा दुश्मन आहिनि शैतान चवंदी बाबा हीअं तुंहिंजो वक़्तु दाढ़ी रखण जो पोड़ो थी कुराड़ो थी पोइ दाढ़ी रखिजे शैतान ॿियो नफ्स अंदर में नफ्स वेठो आहे चङी ॻाल्हि ते अमल करण न ॾींदो चङी ॻाल्हि में रुकावट विझंदो जिन महिल इरादो कंदो न त मां नमाज़ पढ़ां अंदर आवाज़ ईंदो अड़े छा बाबा सी लॻो पियो आहे केरु थो हाणे बिस्तर खे अंदर ॻाल्हाइण तव्हां गौर कंदो अॼु खां वठी तव्हां गौर कजो त अंदर हिकिड़ो बुराई जो आवाज़ पैदा थींदो इहो अंदरो नफ्स ॿोलींदो समझो था पर इन नफ्स के हण खल्लो इन शैतान के हण मोचड़ो चो त मोहम्मद मुस्तफा जो हुकुम मञंदुसि नफ्स चवई न हे कम दीन जो न कर चो त इहो कम कंदुसि समझी ये कुझा दुश्मन ऐं टियों वरी चिट्टो दुश्मन कॾहिं भाउ जी सूरत में कॾहिं चाचे जी सूरत में कॾहिं मामे जी शकिल में कॾहिं दोस्त यार जी शकिल में जेको बि तोखे चङे कम खां रोके इहो सम्झ तुंहिंजो दुश्मन कॾहिं वरी वॾी दाढ़ी वारे सूरत में बि अड़े काॾे वे करम अड़े बिदती थी वे गुमराह थी वे मिलाद था मल्हायो बिदत था कयो शिरक था कयो वरी वॾी दाढ़ी जी सूरत समझो था मुंहिंजी ॻाल्हि खे तव्हां चवंदो त हेड़ो बुज़ुर्ग माण्हू हेड़ो कूड़ कीअं हणंदो ग़लति ॻाल्हि कीअं कंदो हमरा हिकिड़ो अचे पियो तो हीअं ॿियो दोस्त मिलियो अड़े अदा तूं जेरो ही जा जेरो आहियां तुंहिंजे अॻियां बीठो आहियां मूंसां फलाणे माण्हू ॻाल्हि की तूं मरी वियो हाणे मां तुंहिंजे अॻियां बीठो आहियां हाणे मूंखे ॾिस या हुनजी ॻाल्हि खे इतबार करी बराबरि तूं त जेरो बीठो कूड़ जहिड़ो हो बि कोन हुयो
माण्हू वॾी ॾाढ़ी वारो हो सही पटके वारो हुयो कूड़ जहिड़ो त उहो माण्हू बि कोन चवंदा तुंहिंजी मर्ज़ी उन ते एतबार करी मां तुंहिंजे अॻियां बीठो आहियां अब ॻाल्हि सम्झ में अचेव थी त अहिड़ो जो न अचे तव्हांखे सुवारी बि वॾी ऐं से मुंहिंजा रोके त करमाबाद न वञो हेॾे छाॾे लाथा वञो छो फ़क़ीर थिया आहियो त सम्झी वठ त इन जे अंदर में खनास वेठो आहे यो तुंहिंजो दुश्मन आहे यो तोखे रोके थो चङे रस्ते खां त पोइ इहे टे दुश्मन तव्हांजे रस्ते में बीठा हूंदव बसि हितां हे न रोड ते चढ़ंदव त इहे दुश्मन बसि अॻु वठंदो पर अॼु तूं वाइदो करे उथ त इंशाअल्लाह दुश्मन खे दसबो मदीने वाले मीर के राजी कबो महबूब के राजी कबो हिकड़ी गाल ता के अर्ज के फकीर जज्बे में रोन था के किरी दा पन ता समझो यार ये वरी नई गाल इनके जिन्न छो जादू छो छाती हो छो छो तारो मिठा यो न जिन्ना न जादू आ जने अल्लाह जो कुरान बुधनो आ नेकी दी गाल बुधबी आ इन में इश्क जो डंग लगदो पंजे पीर कामिल जी मोहब्बत हुजे मदीने वाले साईं जो इश्क हुजे त अंदर में इश्क जो डंग लगंदो पो इहो डंग बेवस माण्हू खे किराए विझंदो रड़कंदो दाहकंदो फटको लही पवंदो धक लगंदा इहो माण्हू पंहिंजे वस न हूंदो आहे बेवस रड़दा निकरंदी ऐं इहो जज़्बो ही अॼु हिते न आहे पर जेकी बि औलिया बुज़ुर्गाने दीन थी गुज़रिया सभिनी जे जमात में इहो जज़्बो हुयो समझो मुझो पीरन जो पीर दस्तगीर मुझो सोनो मुर्शिद बगदाद वारो साईं जिनमें जुम्मे जो डी थींदो हो तकरीर फरमाइंदा तकरीर करे करे फरमाइंदा रजाना मिनल काल व अतफना बिल हाल तकरीर बुधव हाने अचो त यार जो ॻाल्हियूं ॿुधाया जिनमें इए चवंदा हा त माण्हुनि खे बचत थी वेंदो किरी पवंदा बेहोश थी वेंदा कपड़ा फाड़े छॾींदा हुया के माण्हुनि जा उन साईं जे गुफ़्तगू ॿुधण सां हियाल फाटी पवंदा हुया जनाज़ा निकिरंदा हा साईं जे मजलिस पाक में एतिरो जज़्बो थींदो हुयो मुंहिंजा दोस्त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे असहाबन में जज़्बो हुयो असहाबन में जेॾीमहिल हुज़ूर जन आया आहिनि मदीना मुनव्वरा जे अंदर इहा साॻी 12 रबीउल अव्वल हुई महबूब जी विलादत 12 रबीउल अव्वल वरी मदीने शरीफ में जॾहिं आया त उहो 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं हुयो सूमर जो ॾींहुं हुयो जेॾीमहिल हुज़ूर जन आया ऐं मदीने वारनि जी नज़र जेॾीमहिल सोणे लजपाल नबी ते पई त ओॾीमहिल हुज़ूर जे ॾाची मुबारक जे अॻियों असहाबी रक़्स करण लॻा ऐं चवनि पिया मुहम्मदुन अब्दु सालिह मुहम्मद अल्लाह जो सालिह महबूब पहुची वियो आहे मदीने वाले साईं खे ॾिसी रक़्स में अची विया नारा हणण लॻा झूमण लॻा मुंहिंजा दोस्त बेबस थी महबूब जे ख़ुशीअ में तराना ॻाइण लॻा मुंहिंजा दोस्तो मतां तव्हांखे को वक़्तु हुजे यार ही वरी नई ॻाल्हि कीअं जज़्बा ही छा मुंहिंजा प्रिय प्यारा ही अल्लाह ताला जे ज़िक्र जो असर आहे मदीने वाले साईं जे मोहब्बत जो डंग चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या जॾहिं कुतुब आलम हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैहि सिंध में आया वॾो जज़्बो साईं जमात में फ़कीरनि खे जज़्बो जे 2-3 ॾींहं बेहोश पिया नवा माण्हू ये पीर पंजाब जो आयो आहे जादू अलाए छा माण्हुनि खे छा थो थी वञे पोइ हज़रत साईं जन जज़्बो बंदि करे वो तवज्जो हटायो जज़्बो बंदि पोइ हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैहि वटि रूहानियत में
सिंध जा बुजुर्ग सब मेड़ थी आया हजरत कलंदर लाल शहबाज आयो भिटाई सोने जो रूह आयो रोज़े धनी रबर जो रूह आयो महबूब सोने जा हे सिंध जा बुजुर्ग सब आया सही हे जज्बन जी धुम धड़ी लगी पई आ छो बंद कई द असा जी सिंध सिके पई ने इश्क जे आहन वाला पंजेला जज्बो छो बंद कयो मुझे दोस्तों वो हजरत साईं के बुजुर्ग ने चे अर्ज कयो इल्तिजा की सही जज्बो बंद न कयो ॾाढो मज़ो आ सिंध में रौनक थी वई ओ मिठा हिन जज्बे ते एतराज न कर हजरत पीर साईं रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह पीर रोज़े धनी जेके मौजूद पगार आहिनि सभिनी जो वॾो ऐं रोज़े धनी जो फैज़ दरगाह सोई शरीफ भरचुंडी शरीफ ये सब रोज़े धनी रहबर जो फैज़ है हजरत पीर साईं रोज़े धनी असांजे लाड़ जे मुल्क में आया कड़े कंवर जो गोठा उते पहुता त हजरत मियां महमूद साईं रहमतुल्लाह अलैह जेरी मन हजरत रोज़े धनी ते नज़र पियो त रड़ करे किरियो ज़मीन में फटके पियो लेटे पियो मिट्टी में बबूत थी वियो त बरोच माण्हू जज्बो उन्हनि करे ॾिठो कोन हुयो से आया हजरत पीर साईं रोज़े धनी के सही अले छा असांजे हुयो वॾेरे जो पुटु ॻोठ जो जेको ज़मीनदार हो उन जो पुटु त चोसी असांजे वॾेरे पुट खे अलाए छा थी वियो हलियो हेॾो अचे थो मिट्टीअ में लेथड़े थो पियो त हज़रत पीर साईं रोज़े धनी बादशाह ने फरमायो त बा जीअं न तव्हांजो बच्चो ईअं ज़मीन में लेटे फतके थो दुआ कयो छल मुंहिंजा बच्चा बि ईअं लेटनि जी हाओ सही ये अपन में भाई तो अल्लाह जी मोहब्बत जो इनके रंग चढ़ियो है अल्लाह वारन जो रंग चढ़ियो आज कोई जमीन से लेटी रहे हो ओ सुने पीर दे रंग रंगी वो शाला में भी सुहागण थीवा शाला में भी सुहागण थीवा जदा वतन ज़ादा सोनी सूरत पीर दिखावे सोनी सूरत पीर दिखावे उन्दे पाक हथों दफनी वो शाला मैं भी सुहागिन थीवा सोने पीर दे रंग रंगी वो शाला मैं भी सुहागिन थीवा ओ मिठा अल्लाह जो जिक्र कयो दिल जो इलाज थी दिल रोशन थी मुझा दोस्तों दिल रोशन करण जे लाइ हिकिड़ो अल्लाह जो जिक्र कयो जो अल्लाह वारनि जी सोबत में वञो सालिन जी संगत में वञो नेकनि जी सोबत में वियो तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिसो पुट हथ जी हिन घड़ीअ खे आईने में ॾिसण जी ज़रूरत न आहे अखियुनि सां नज़र अचे थी न इनखे आईने में छो ॾिसो ओ मिठा तव्हां पंहिंजे अखियुनि सां फ़ाइदो ॾिसो त हिन आस्थाने ते जेके आया आहिनि उन्हनि जो रंग मटियो आहे या न जिन खे ॾाढ़ी न हुई उन्हनि खे ॾाढ़ी अची वई निमाज़ न पढ़ंदा उहे निमाज़ पढ़नि था जेके चोरियूं कंदा अॼु मस्जिद में सलात सगोरी वेठा था पढ़नि आहे या न तव्हांजे इलाइक़े में तव्हांजे ॻोठनि में दीन जो फ़ाइदो थियो आहे या न थियो रंग बदलियो आहे या न बदलियो आहे मुंहिंजा दोस्त जॾहिं तव्हां पंहिंजे अखियुनि सां फ़ाइदो ॾिसो था त पोइ तव्हां हुन खां पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे हुन खां पुछो आयो मातली वारो पीर कीअं ऐं मां तोखे ॿुधायां फ़क़ीरनि जे पोयां हिकिड़ी क़ौम ॾिठी अथई न फ़क़ीर ईंदो त क़ौम उथी खड़ी थींदी मनालो नथो वठंदा सम्झी वेंदो या क़ौम ॾिठी अथव फ़क़ीर ईंदो हूअ सुठा फ़क़ीर खे ॾिसंदा जिते फ़क़ीर ईंदो आहे न पुछियो या क़ौम हूंदी आहे
कॾहिं तकरीरूं पिया कंदा, कॾहिं किताब पिया लिखंदा, कॾहिं माण्हुनि खे बरगलाईंदा पिया। मूंखे चवंदासीं तव्हां जवाबु छो नथा ॾियो? मूं चयो मूंखे एतिरी वांद काई न आहे जो उन्हनि खे जवाबु ॾियां। मां पंहिंजे सुहिणे नबी जी सिफ़त सना ॻाइण में अहिड़ो मशगूल आहियां, पंहिंजे महबूब जी तारीफ़ ॻाइण में एतिरो मशगूल आहियां जो मूंखे मुखालिफ़ खे जवाबु ॾियण जो टाइम ई कोन्हे। बाकी सिंध जा माण्हू सभु अकुल वारा आहिनि, सम्झनि था खोटे खरे के, मुखालिफ़ मुआफ़िक़ हासिद बुग़्ज़ ऐं कीने वारे खे ऐं महबूब जे आशिक़ खे हर को सम्झे थो त हक़ चाहे न हर को पाह वटे जो खाए थो। हर कंहिंखे ख़बर आहे त हक़ चाहे न हक़ चाहे, सो फ़ैसिलो माण्हू पाण कनि। मैदान खुलियो पियो आहे, या घोट की या ॿाहिरि की या रहर की, सभु खुलिया पिया। समझो था, फैसलो तव्हां पाण वञी कयो, हक़ ते केरु न हक़ ते केरु। समझो अफलातून हकीम उन जा घणा मुखालिफ़ हुया। पोइ चयूंसि त साईं तव्हां पंहिंजे मुखालिफ़नि खे फरंदी नथा ॾियो, उन एतिराज़ था कनि, उनजो जवाबु नथा ॾियो। फरमाई त मुंहिंजा मोहबत वारा एतिरा आहिनि, एतिरा मुंहिंजी मोहबत वारा आहिनि, पंहिंजी मोहबत वारनि में एतिरो मशगूल आहियां जो मुखालिफ़नि खे ॾिसण जे लाइ मूं वटि अखि ई कोन्हे जो उन्हनि ॾे ॾिस। सो मदीने वारे साईं जो करम आहे, मुंहिंजी बि मोहबत वारा एतिरा आहिनि जो मुखालिफ़नि खे ॾिसण जो मूंखे मौक़ो ई कोन्हे। अॻे दफ़े मां वियोसि कुझु ॾींहं अॻु में तव्हांजे हिन इलाइक़े में, मूंखे हैरत लॻी त ॻोठनि जा ॻोठ न्याणियूं पर्देदार निकिरी रस्तनि ते बीहण जूं, पीर दुआ कर, पीर दुआ कर। तव्हांजी मोहबत ॾिसी मुंहिंजी त सम्झो त सैर रत जो वधी वियो। अल्लाह तव्हांखे शाद ऐं आबाद कंदो, रब तव्हांखे ॿिन्ही जहाननि जी भलाई नसीब कंदो। मुंहिंजा दोस्त इन क़ौम खे छॾियो, इहे पंहिंजो कमु कनि था, पंहिंजो कमु कयो। जेको उन्हनि खे जवाबु ॾियण में वक़्तु विञाईंदो, उहा वेही सलाह पढ़ो त अजुर थिएव न। समझो था, पोइ हमरा आयो घर में, सो रत वहेसि पियो। न्याणी नंढड़ी पुछेसि पई, बाबा बाबा छा थियो अथई, छो रत थो वहे? कुते चक हयो आहे तॾहिं रत वहे। न्याणी ईअं न बेसम चई, बाबा जी कुते चक हयो त तूं बि चक हणी सा, तूं बि चक हणी सा, तोखे चक हई। चई पुट ओ बचड़ी ओ न्याणी, चक हणण कम कुतनि जो आहे, इंसान चक न हणंदा आहिनि। इंसान चक न हणंदा आहिनि। समझो था, इंसान चक न हणंदा आहिनि, तो कम कुतनि जो आहे। पिया हणनि चक, पर इंसान चक न हणंदो। ॻाल्हि समझो था। सो तव्हां फ़क़ीर थींदव न, तव्हांखे मुखालिफ़तूं, खिलूं, टोकूं, ठठोलूं एॾो ओॾो जूं थींदियूं, पर परवाह ई न कयो, ॻणती न कयो। छो त तव्हां दामन मुस्तफ़ा मिठड़े मोहम्मद मीर जी वरिती आहे। तव्हां जे सोने नबी जो दर वरतो आहे, उहो ई काफ़ी आहे असांजे लाइ। हिकु न रुसे हो त घोरी बाज ॿियनि कीअं? हाँ दिलड़ी ॾिनम जा तोखे इहा वापसि वरण जी नाहे, दिलड़ी ॾिनम जा तोखे इहा वापसि वरण जी नाहे। सिर जो कयो मुसो हाजत पुछण जी नाहे। ओ सवे दुनिया में सोना बेअद हुस्न वारा, सवे दुनिया में सोना बेअद हुस्न वारा, पर तो सा मजाल कंहिंखे, तो सा मजाल कंहिंखे सिफ़ में बीहण जी नाहे, तो सा मजाल कंहिंखे। सिर जो कयो मुसो हाजत पुछण जी नाहे। दिलड़ी ॾिनम जा तोखे मुर्शिद, दिलड़ी ॾिनम जा तोखे मदनी, दिलड़ी ॾिनम जा तोखे मुंहिंजा अरबी, दिलड़ी ॾिनम जा तोखे। ओ खतड़ो लिखियुमि जो तो दे सूरन संदो समूरो, खतड़ो
तोरी अबिए के मोकल यो खोले पढ़ण जी नाए तोरी अबिए के मोकल खोले पढ़ण जी नाए सिर जो कयो मुसोदो हाजत कुछण जी नाए दिलड़ी ॾिनम जा तोखे ओ बुधी मौत मुझे जो मिठड़ा जल्दी वरण सदी कज बुधी मौत मुझे जो मिठड़ा जल्दी वरण सदी कज थोरी अबिए के मोकल मुझे लाश लटण जी नाए थोरी अबिए के मोकल थोरी अबिए के मोकल मुझे लाश लटण जी नाए सिर जो कयो मुसोदे ओदा ओ मिठा वठो दर पंहिंजे यार जो बस ॿिए पासे लौंडो ई न वरा रब राज़ी हुजे मदीने वारो साईं राज़ी हुजे चलो पंहिंजो मुर्शिद राज़ी हुजे ओ मुंहिंजा पीर कामिल कॾहिं कुर्बदारी क़बर जी सुझे थी उदे अंधारी मुंहिंजा पीर कामिल कॾहिं कुर्बदारी ओ सकरात सोली थिए पीर प्यारा मरण वेल मुर्शिद लेने मुझारा कलमे जे पढ़ण जी कजो का सतारी मुझा पीर कामिल कजो कुर्बदारी चो अल्लाह अल्लाह सभई चो अल्लाह हुआ जी हुंगार फकीरो हुआ जी हुंगार हुआ जी हुंगार फकीरो हुआ जी हुंगार जिक्र कमायो जिक्र कमायो जिक्र कमायो जिक्र कमायो ओ जिक्र में मेरा पार फकीरो हुआ जी हुंगार हुआ जी हुंगार फकीरो हुआ जी हुंगार हुआ जी हुंगार फकीरो हुआ जी हुंगार फकीरो जिक्र कमायो जिक्र कमायो ओ पीर पंजे साथ अल्लाह ओ मादलियत मियां उठा मादलियत मियां उठा संगी मुझे सरातिया हाय 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 ओ मादलियत उठा संगी मुझे सरातिया थिया करमी कुल